नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सजावल जूणेजे में ख़बर ॾींदा हलूं त सजावल जूणेजे में NPCIH पारां कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई है। रैली में कारकुन वॾे अंग में शिरकत करे पाकिस्तान जे हक़ में नारेबाज़ी कई है। पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जी नारेबाज़ी कई वई है ऐं इंडिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाण चयो त कश्मीर अवाम पाकिस्तान जो दिल है, जंहिंखे कंहिं बि सूरत में जुदा न थियण ॾींदासीं। पाकिस्तान जी 22 करोड़ अवाम जा दिल कश्मीरी भाइरनि ऐं भेनरनि सां गॾु धड़कनि था। इन मौक़े ते अक़वामी मुतहदा इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं तमाम इस्लामी मुल्कनि खां मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द कश्मीरी अवाम ते भारतीय सरकार पारां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे ऐं कश्मीरनि खे आज़ाद करे उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।